तो उनखे आऊं अनवर साहब जे हिकु ख़ूबसूरत नज़्म सां शुरू कयां ऐं पोइ असीं पंहिंजी गुफ़्तगूअ ते अचूं। अनवर साहब जो हिकु नज़्म आहे त सर निसरणु चित्र भॼणु उतर लॻणु चंड खिड़णु सिक लॻणु भिटाई पढ़णु बाख फुटणु माक पवणु भेज भिनी साठ थियणु मेहंदी लॻणु लाऊं लहणु कुंवार थियणु घोट थियणु शहीद थियणु ही सभई ॼण सूं इस्म जूं सिफ़तूं आहिनि। आऊं जामीअ खां शुरूआत कंदुसि त चयो वञे थो अनवर पीरज़ादो साहब ट्रेंड सेटर शाइर आहे। ट्रेंड सेटर शाइर जूं कहिड़ियूं ख़ूबियूं हुजणु खपनि ऐं उहे अनवर पीरज़ादे में हुयूं ऐं उन सां हुन कीअं निभायो इन ते महिरबानी। हाणे ट्रेंड सेटर छाखे थो चइजे ऐं ट्रेंड छाखे थो चइजे इहो हिकिड़ो वॾो वसी मौज़ू आहे ऐं हर मुनफ़रद शाइर कंहिं न कंहिं हद ताईं ट्रेंड सेटर हूंदो आहे पंहिंजे मौज़ूअनि में, पंहिंजे असलूब में, पंहिंजे तरक़ीबुनि में, पंहिंजे तजुर्बनि में। त तव्हां चई सघो था त जदीद दौरु जेको सिंधी अदब जो आहे उहो सॼो ट्रेंड सेटर दौरु आहे। उन में शेख अयाज़ खां वठी वेंदे अॼोके दौर जे शाइरनि ताईं मुख़्तलिफ़ रुझान तश्कील थिया आहिनि। उहे रुझान मानवी बि आहिनि, मौज़ूई बि आहिनि, लिसानियाती बि आहिनि, तरकीबी बि आहिनि, फ़नी बि आहिनि, मुख़्तलिफ़ पासाउनि जा आहिनि। उन्हनि में हिकिड़ो अहम नालो अनवर साहब जो बि आहे। हाणे हिकिड़ी मां ॿी ॻाल्हि वाज़े कयां थो त उहा ॻाल्हि अनवर साहब खे जे बारे में ॻाल्हाइण खां अॻु में ज़रूरी आहे सम्झणु या सम्झाइणु समाज खे त हीउ जेको लफ़्ज़ जदीद आहे ऐं जेका इहा ख़ानदान आहे लफ़्ज़ जो, इन जी मानाऊं ॾाढियूं मुख़्तलिफ़ आहिनि निस्बतनि। मिसाल जदीद जॾहिं चऊं था अदब त जदीद अदब जो मतिलबु आहे त अदब जो उहो दौरु जंहिंमें इंसान मरकज़ी हैसियत हासिलु कई समाज जे अंदरि। इंसान ऐं समाज देवताउनि ऐं देवमलाई ॻाल्हियुनि ऐं मेटाफिज़िक्स जी जाइ ते इंसान ऐं समाज मरकज़ी हैसियत इनखे चइबो आहे इहो जदीद दौरु आहे। वरी हिकिड़ो दौरु आहे जदीदियत जो दौरु, उहो मुख़्तलिफ़ आहे। उहो घणे भाङे असां ॾिसूं था त जेको वजूदी अदब जो रुझान दुनिया में उभरियो वजूदी फ़लसफ़े जे तहत, उनखे चयो वियो त इहो अदब जदीदियत वारो आहे, उहो मुख़्तलिफ़ आहे। ऐं टी शइ जदीद आहे। जदीद हर ज़माने में शइ रही आहे, क़दीम ज़माने में बि शयूं जदीद हुयूं, अॼु बि आहिनि, सुभाणे बि रहंदियूं। त अनवर पीरज़ादो साहब जी शाइरी ते ॻाल्हाइण लाइ त अनवर साहब जी पहिरीं त ॻाल्हि तइ कजे त अनवर साहब सभु अदब जे जदीद अदब जे दौर जे सभिनी रुझाननि जो शाइर न आहे। हू तरक़ी पसंदि शाइर आहे। हुनजो पहिरीं त सरज़मीन ॻोल्हिजे त हा उन तरक़ी पसंदीअ जे अंदरि ज़िमनी ऐं ज़ेली शोबा आहिनि, अंसर आहिनि। त हिकिड़ी ॻाल्हि इहा थी फ़िक्र जी। ॿियो अनवर साहबु ज़ाहिर आहे ईअं त वाई लिखी आहे, गीत लिखियो आहे, हुन तराई लिखियो आहे, हुन थोरा गज़ल लिखिया आहिनि, हुन कुझु दोहा लिखिया आहिनि, हुन नज़्म लिखियो आहे, नसरी नज़्म लिखियो आहे, इहे सभई सिंफ़ूं लिखियूं आहिनि। पर ज़ाती तरह मूंखे, हालांकि ज़ाहिर टाइम घटि आहे, हर शइ कोन ॻाल्हाए सघिबो, मूंखे ज़ाती तरह अनवर साहब जे शाइरी जे अंदरि मां सिर्फ़ु ॿ ॻाल्हियूं करणु चाहींदुसि त हिकिड़े पासे मूंखे हुन जा नसरी नज़्म ऐं मुख़्तसिर नसरी नज़्म ऐं कुझु आज़ादु नज़्म तमामु घणा वणंदा आहिनि। इन में हुनजो जेका पंहिंजो इनफ़रादी जेको असलोब आहे, डिक्शन आहे, जेको अंदाज़ आहे, उहो बिल्कुलु मुनफ़रद आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त अनवर साहब जंहिं ज़माने में उभरी आयो, 70 जो ॾहाको, 80 जो ॾहाको, त ईअं न हो त को ज़ाहिर इहो भरपूर दौरु हो जेको तश्कील थी चुको हो। को मौज़ू न हो दुनिया जो जेको सिंधी अदब जदीद पंहिंजे उन दौर में न आंदो। ऐं किशन चंद बेवस खां वठी, गदाई खां वठी, खेलदास फानी खां वठी, नारायण श्याम खां वठी, अयाज़ खां वठी, उन दौर ताईं त अनवर साहब जी टही जे खां अॻु में वॾो कमु थी चुको। त मां सम्झां थो त जेकॾहिं इन दौर जे आज़ादु नज़्म ऐं नसरी नज़्म जे जॾहिं बि ज़िक्र थींदो त उन में अनवर साहब जी बि हिकिड़ी पंहिंजी मख़सूस इनफ़रादी हैसियत हमेशह काउंट थींदी। उनजो वॾो अहम किरदारु आहे उनजी पूरी कंस्ट्रक्शन में। मौज़ू जेके आहिनि अनवर साहब ॾाढा दिलचस्प, मूंखे इजाज़त मां तव्हांखे ॿ टे मिसाल ॾियां, भला मुख़्तसिरी सही तव्हांखे मां ॿ टे मिसाल ॾियां त नौजवान वेठा आहिनि, अदियूं वेठियूं आहिनि त अनवर साहब जा इहे नज़्मनि जे अंदरि
तजुर्बा कहिड़ा आहिनि। मिसाल तो मां तव्हांखे ॾियां त हाणे मुख़्तसर ॻाल्हियुनि में हुनजो तव्हां ख़्याल मौज़ू फ़िक्र जी तश्कील ॾिसो। अनवर साहब अदब खे कीअं ॾिसे थो। हाणे टिसटो आहे सिर्फ़ु, माना हाइको आहे टेड़ो आहे। किल्क घड़े वठि, किल्क घड़े वठि, हारियल रत सुकी वेंदो। माना हाणे तव्हां तसवर कयो त एॾी सादे पेराए में, एॾी सादी ॻाल्हि में हू किल्क घड़े वठि त माना पंहिंजे कलम खे मुतहरिक कर, अदीब खे पंहिंजो फ़र्ज़ु थो यादि ॾियाराए, तख़लीकार खे। पर जीअं त हू तरक़ी पसंदि शाइर आहे, इनक़िलाबी ख़्यालनि जो शाइर आहे, इन करे हुनजी अॻी सिट कमाल जी आहे त तुंहिंजी मस जेका आहे उहा आम मस न आहे। उहा मस कहिड़ी आहे? किल्क घड़े वठि, हारियल रत सुकी वेंदो, कुझु त लिखी वठि। एॾी मुख़्तसिर हिकिड़ी तव्हां सम्झो त ॻाल्हि में एॾी मानवियत उन पैदा कई आहे। अदब जो पूरो कारज मज़ाहिमती अदब जो, तरक़ी पसंद जो बयानु करे छॾियो आहे। मिसाल तौरु अहिड़े क़िस्म जो हिकिड़ो मां तव्हांखे ॿियो मिसाल ॾियां। दिल घुरे थी, मुख़्तसिर दसिल नज़र आहे। दिल घुरे थी त बाह सां खेॾां। हाणे बाह सां खेॾण जो मतिलबु सभु सम्झी विया हूंदव त बाह सां खेॾण जो मतिलबु आहे पंहिंजे दौर खे चैलेंज करणु, पंहिंजे दौर सां मज़ाहिमत करणु, पूरे निज़ाम खे रद्द करणु। तव्हां जेतिरियूं बि जुरतूं ऐं बहादुरियूं ऐं तख़लीक़ी हिसाब सां मज़ाहिमत जूं शिकिलियूं इन में आणे सघो था त हिकिड़ो तख़लीकार मुख़्तसिर लफ़्ज़नि में दिलि घुरे थी त बाह सां खेॾां, आउं को ॿार त न आहियां जो जिदनि सां खेॾां। त एतिरनि मुख़्तसिर लफ़्ज़नि में एॾी गहरी मानवियत पैदा करणु इहा अनवर साहिब जो कमाल हो। मां हिकु ॿ मिसाल जी इजाज़त ॾींदो, जो टाइम आहे त मां तव्हांखे हिकु ॿिया बि ॾियां त यादि ते था हलूं। मिसाल मूं ॻाल्हि कई त जीअं त तरक़ी पसंदि शाइर हो, इन करे तबक़ाती शऊर हुनजे शऊर जे अंदरि मर्कज़ी हैसियत रखे थो। हाणे मां तव्हांखे हिकु मिसाल थो ॾियां जो त कीअं थो पेश करे। हिकिड़ो तवील नज़्म आहे अनवर साहिब जो, जेको नज़्म पर ही मुख़्तसिर तो मां मिसाल ॾियां। कंहिं गीत मंझां को ड्रओ करे, को कंहिं गीत मंझां को ड्रओ न करे थो। हाणे महाकवि खां महा थियो पारू थो ॾोढो। हाणे हिकिड़े दौर में कंहिं तख़लीकार जे लाइ त तख़लीक़ केतिरी अहम आहे इहा त ॻाल्हि चिटी विझी आहे। पर उन दौर जे अंदरि ग़ुरबत में घारींदड़, ग़ुलामी में घारींदड़ उहो जेको माण्हू आहे, जेको इंसानु आहे, उनजे लाइ छा अहम आहे, उहो तख़लीकार किन हालतुनि में उनखे वधीक अहमियत ॾिए थो। मिसाल तौरु ही अनवर साहिब जो मां हिकिड़ो ॿियो मिसाल थो ॾियां इन क़िस्म जो ई त केॾी सादी ॻाल्हि। ऐं जेको शाइरी जो कमाल इहो हुजे थो जो माण्हू पढ़ी लॻंदो आहे त अहिड़ी ॻाल्हि मां बि करे सघां थो, अहिड़ी ॻाल्हि को बि करे सघे थो, पर दरअसल ईअं हूंदो न आहे। इहा ई ॻाल्हि हाणे तमामु सादा लफ़्ज़ मुख़्तसिर लफ़्ज़नि में हारी थकिजी चूर थी चए थो। हाणे हारी जो पंहिंजो पाण सां मोनोलॉग आहे, हुनजो पंहिंजो पाण सां तख़ातुब आहे। हारी थकिजी चूर थी चए थो, आउं बि ईअं मरी वेंदुसि जीअं बाबू मरी वियो। हिकिड़ो नुक़्तो, हिकिड़ो सुवालु, उन में सॼो हिकिड़े तबिके जो दर्द अनवर साहिबु उते छॾे थो। जीअं मूंखे चओ त मां मिसाल तौरु ज़िंदगी या समाज, ज़ाहिर समाज सां मज़ाहिमत जूं शिकिलियूं आहिनि। मां सिर्फ़ु हिकु दफ़ो मिसाल चवां हिन में त अनवर साहिबु कीअं उनखे पंहिंजे शाइरी में जाइ थो ॾिए। भॻो आहे, थुक हुजे ज़माने खे, इश्क़ लॻो आहे। इश्क़ जो इनकारी समाज, मोहबतुनि जो इनकारी समाज, हर क़िस्म जे आज़ादियुनि जो इनकारी समाज, उनखे हो कीअं थो पंहिंजे हिन में बयानु करे। अच्छा, हिन में शाइरी में केतिरनि जायुनि ते ऐं पंहिंजे ख़ुदि उन लतीफ़ साईं वारे किताब में बि अनवर पीरज़ादे साहिबु अनारकिज़म जी किथे किथे हिमायत कई आहे। ऐं ज़ाहिर आहे त अनारकिज़म ॿिनि क़िस्मनि जो आहे। हिकिड़ो लिबरल अनारकिज़म आहे जेको सरमाएदाराना शिकिल फ़िक्र जी शिकिल में आहे, पर हिकिड़ो सोशलिस्ट अनारकिज़म बि आहे। मिसाल प्रिंस पीटर क्रोपोटकिन वॾो अनारकिस्ट हो तमामु। ऐं त ईअं मतिलबु जबर जे ताक़त जी हर सूरत जा इनकारी माण्हू। त हिन में बि तव्हां ॾिसो त इश्क़ ॾिनो आहे आशीर्वाद,
अनारकिज़म ज़िंदाबाद। हाणे टाइम घटि आहे इन करे तव्हां ॾिसंदो त हिकिड़ी ॻाल्हि मूंखां रहिजी वई गुज़िरियल भेरे गुफ़्तगू में, त जिते अनवर साहब वटि क़ौमी दर्द आहे, जिते हुन वटि माहौलियाती दर्द आहे, तबक़ाती दर्द आहे, इंसान जो वजूदी बहरान आहे, इनफ़रादी अहसास आहिनि, समाज जूं नंढियूं 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 जेके कर्बनाक हक़ीक़तूं आहिनि उन्हनि जे बारे में शाइराणो इज़हार आहे, उते इन में कोई शक न आहे त अनवर पीरज़ादो हिकिड़ो फेमिनिस्ट राइटर आहे, हिकिड़ो फेमिनिस्ट शाइर आहे। ऐं इन क़िस्म जो जेको हिकिड़ी फेमिनिज़म जी सूरत इहा थी सघे थी त हिकिड़ो माण्हू समाज जे सुवाल सां हमदर्दी ॾेखारे, पर अनवर पीरज़ादो इन सवाल सां हमदर्दी नथो करे, उन सवाल में पेही थो वञे, उन दर्द में पेही थो वञे, उन में अंदरि वेही हू उहा महसूसात ऐं उहा पूरे ख़्याल जी तश्कील करे थो। त मां सम्झां थो त जमालियाती, क़ौमी, तबक़ाती, समाजी, सियासी ज़ाहिरा इहे 70-80 ॾहाके जा बुनियादी मौज़ू इहे ई हुआ जंहिंमें हिन में शाइरी कई आहे। त मूंखे हिन में कोई शक न आहे त पंहिंजे ख़्याल में, पंहिंजे मौज़ूअनि में अनवर पीरज़ादे वर्जाइल मौज़ू वर्जाइल असलूब में बयान न कया आहिनि। अनवर पीरज़ादे पंहिंजे मौज़ू पंहिंजे फ़िक्र मां खया आहिनि, महसूसात मां खया आहिनि, तख़य्युल मां खया आहिनि, उनखे पंहिंजे असलूब में हुन पेश कयो आहे। ऐं इन करे मां सम्झां थो त हुनजी हिकिड़ी इनफ़रादियत जेका आहे शाइरी में उहा हमेशह रहणी आहे। जॾहिं जॾहिं ज़िक्र थींदो जदीद शाइरी जो ऐं जदीद नसरी नज़्म जो ऐं आज़ाद नज़्म जो। फयाज़, मुंहिंजो तव्हां खां सुवालु आहे त अनवर पीरज़ादे साहिब जे हिन किताब में हुनजो हीउ नज़्म जेको मशहूरु आहे चंद भिटाई खे चइजांइ, इहो बि आहे। हुनजा कुझु ख़ूबसूरत गीत, बायूं, तराइल ऐं ग़ज़ल बि आहिनि जेके पंहिंजे हुन इज़हार में ॾाढा ख़ूबसूरत ऐं दिलि लुभाईंदड़ आहिनि। जॾहिं हू एॾी ख़ूबसूरत मंज़ूम शाइरी, लिरिकल शाइरी करे पियो सघे त हुन तव्हांजे ख़्याल मुताबिक़ पंहिंजे लाइ नसरी नज़्म छो चूंडियो, उनखे हुन वधीक अहमियत छो ॾिनी? महिरबानी साहिल, जामी ॾाढो मजमूई तौर ते किताब जो जेको मवाद आहे हुन ते भरपूर ॻाल्हायो आहे ऐं ख़ासि तौर ते अनवर साईं वटि जेका इख़्तिसार में जामियत आहे उन ते बि हुन ॻाल्हायो। साहिल जो जेको सुवालु आहे हुन ते अचणु पियो त अनवर साहिबु सॼी ज़िंदगी लतीफ़ खे रुॻो पढ़ियो न, उनजो विर्द बि कयो, उनजी तलावत बि कई, उनखे हीअं सां हंडायो बि, बल्कि एब्ज़ॉर्ब बि कयो। त यकीनन हुनजी सॼी सिरिश्त में जेका मंज़ूम शाइरी आहे उहा मौजूदु आहे। जामीअ सां वेठा हुआसीं त अनवर साईं जी मंज़ूम शाइरी बि ॾिठी पई, मूं बि पढ़ी ऐं जामी बि पढ़ी आहे। आउं बि इन ई राय जो आहियां त अनवर साहिबु मंज़ूम शाइरी बि सुठी करे सघे पियो, पर हुन नसरी नज़म या आज़ाद नज़म जी चूंड छो कई आहे? हूअं त ॿियनि दोस्तनि जे नज़र में इलाही सबबु हूंदा, पर मुंहिंजे ज़हन में जेको हिन किताब कहण खां पोइ ख़्यालु आयो या 70-80 वारो ॾहाको जेको आहे जंहिंमें ख़ासि तौर ते जदीद सिंधी शाइरीअ में हिकिड़ी सघारनि ऐं महान शाइरनि जी वॾी कहकशां आहे ऐं उनजो तसलसल बि आहे, जिथे अयाज़ जहिड़ो हिकिड़ो मंज़ूम शाइरीअ में हिकिड़ो सिरजनहार मौजूदु हुजे, इमदाद हुजे, शमशीर हुजे, त उते अनवर आउं सम्झां थो त शौरी तौर ते इहा कोशिशि कई आहे, छाकाणि जो मंज़ूम शाइरीअ जूं इलाही लवाज़मात आहिनि जंहिं हिकिड़े फ्रेम वर्क में वेही करे माण्हू ख़्याल खे समोए थो। पर नसरी नज़म में हिकिड़ी जेका ख़ूबी ऐं ख़ूबसूरती इहा आहे त जेका ख़्याल जी आज़ादी आहे, जेको ख़्याल जी पोरतणा आहे, उहा आसानी सां समाए सघे थी। त मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो अनवर साहिब जो जेको सबबु आहे, छाकाणि त हू तरक़ी पसंद शाइर हुयो ऐं हू जेको आहे तख़यल खां वधीक ख़्याल जो माण्हू, तंहिं करे हुन ख़्याल खे अहमियत ॾाढी ॾिनी आहे हिन पंहिंजी शाइरीअ में। ऐं उहे सभु नसरी नज़म ऐं आज़ाद नज़म जेके आहिनि, आम तौर ते जेको नसरी नज़म आहे या आज़ाद नज़म आहे, पर ख़ासि तौर ते नसरी नज़म, उन वटि ॿिया थूणियूं थंभा त न बहर आहे, न वज़न आहे, न का ॿी शइ उन में आहे। आम असां वटि रवायती जेको नसरी नज़म आहे उहो क्लाइमैक्स ते बेस्ड हूंदो आहे, पर तव्हां हिन में जेको
ए चंद्र भिटाई खां खे चइजांइ जेकॾहिं ॾिसंदो त जेका अक्सरियत आहे नसरी नज़मनि जी उहा रिवायती नसरी नज़म वारे सांचे ते कोन्हे त उन जो को क्लाइमेक्स छिरकाईंदड़ हुजे उन जी कॾहिं कॾहिं पहिरीं सिट एॾी छिरकाईंदड़ आहे जो लूह काडार जी थी वञे कॾहिं उन जो विचों हिसो अहिड़ो जेको आहे पुरतासिर आहे जो चइजे थो त इहो ॿियो कुझु न बि पढ़िजे इहा ई सिट हिकिड़ी काफ़ी आहे त हिन किताब जे अंदरि जेके ख़ासि तौर ते अनवर साहिबु फ़नी तजुर्बा कया आहिनि तख़लीक़ी तजुर्बा कया आहिनि उहे बि कमाल जा आहिनि हिते का बि रिवायती अंदाज़ में तव्हांखे नसरी नज़म जो सिटाव न मिलंदो जेकॾहिं इजाज़त हुजे त आउं हिकु अधु हिन मां शइ पढ़णु चाहींदुसि जीअं जामी ख़ासि तौर ते उन जा मुख़्तसिर जेके ख़्याल बेस्ड सिटूं आहिनि जेके ॾेढ सिटा सिट ते मबनी आहे ॿिनि सिटुनि ते मबनी आहे उन में ख़्याल उन जेको ओतियो आहे उहो कमाल आहे उहो जामी त पेश करे वियो आहे पर आउं हिते हिकु अधु नसरी नज़म जो जेको आहे मिसाल ॾियणु चाहींदुसि त जीअं असांखे उन जे जेके तजुर्बा आहिनि उन्हनि मां बि ख़बर पइजी सघे त हुन कहिड़ा तजुर्बा कया आहिनि ऐं कीअं कया आहिनि मिसाल तौर ते ही हूअं त मूं वटि घणा उन जा जेको आहे टिकियल आहिनि पर आउं हिकिड़ो ई नसरी नज़म हिते अव्हां जे अॻियां जेको आहे उनजो नमूने तौर ते रखां थो जंहिंमें हुनजे ख़्याल जी बीहक उनजो सिटाव जेको आहे उहो इंतिहाई न फ़क़ति दिलि खे छुहंदड़ आहे पर दिमाग़ खे बि छुहंदड़ आहे ही कंहिंजी यादि जी पीड़ा आहे मन मां रत जो टेपो बणिजी चुआका करे टिमी पई आहे ही कंहिंजी अखि जो ॻोढ़ो आहे मन जे आगुर ते का ककरी साण करे सनड़ी बूंद जीअं अॼु वसी पियो आहे ही कंहिंजी पब जो खड़को आहे ऐं हर सिट में ॾिसंदव त हिकिड़ो मुकमिल नज़्म आहे तशबीह हालांकि नसरी नज़म में तशबीह घटि हूंदी आहे पर हिन जे हर सिट में तव्हांखे तशबीह थी मिले जेकॾहिं फ़नी लवाज़मात खे ॾिसूं त नसर में जेका नज़मियत अनवर साहब भरी आहे उहो हिकिड़ो हुनजो जुदा तजुर्बो आहे नसरी नज़म में ऐं सम्झां थो त घटि नसरी नज़म अयाज़ बि ज़ाहिर आहे त हिकिड़ो कमाल कयो आहे पर उन जे बावजूद बि जेको अनवर साहब जो अंदाज़ आहे पहिरायो आहे उहो मुख़्तलिफ़ बि आहे मुनफ़रद बि आहे हू किथे बि कंहिंजे रस्ते रंध ऐं पंध जो पोइवारी कंदड़ महसूसु नथो थिए उनजो रंध बि पंहिंजो आहे त पंध बि पंहिंजो आहे ही कंहिंजे पब जो खड़को आहे बंदि थियल दरवाज़ो खोले ॾिसी अचां थो कोई नाहे ही कंहिंजे साह जो पाछो आहे तजसीम नसरी नज़म में मंज़ूम नज़म में त तजसीम सवली हूंदी आहे पर नसरी नज़म में तजसीम पेश करणु आउं सम्झां थो घटि शाइरनि वटि इहा ख़ूबी ऐं ख़ूबसूरती आहे त ही कंहिंजे साह जो पाछो आहे साह खे पाछे सां पेश करणु हिकिड़ी हसीन तजसीम आहे जीअं पथर खे बि साह भिटाई विझी थो वञे त आउं सम्झां थो त हिन जे भिटाई जो जेको मुतालियो आहे उहो नसरी ख़्याल में एॾो त सगारो थो अचे जो साह जी बि तजसीम करे थो वञे ऐं उनजे पाछे खे बि जेको आहे खणी थो अचे ही कंहिंजे साह जो पाछो आहे हलियो वञण खां पोइ बि कमरे में सुरहो आहे एतिरी उन पाछे जी सुरहाण बि उन मां वठी थो वञे उन पाछे खे वजूद बि ॾेई थो वञे ऐं उनजी तजसीम पेश करे थो वञे ही कंहिंजी अखि जी सुर्खी आहे ऐं ईअं ई नसरी नज़म जेको आहे उहो पंहिंजे सिटाव में भरपूरियत खणंदो थो अचे ऐं हर सिट खां पोइ हिकिड़ो छिरक आहे हिकिड़ो ख़्याल आहे हिकिड़ी ख़्याल जी पुख़्तगी आहे ऐं ख़्याल जी मरकज़ियत आहे त रिवायती जेको नसरी नज़म आहे जंहिंमें असांखे क्लाइमेक्स ते अची को छिरक निकिरंदो आहे को ख़्याल उभरंदो आहे का एहसासियत उन जिस्म में का दुरड़ी पैदा कंदी आहे पर हिन जी हर सिट उन में दुरड़ियूं बि पैदा थी करे ख़्याल जे लाइ हिकिड़ो अपील बि आहे उन में ऐं छिरक बि आहे त आउं सम्झां थो त हिन में खोड़ नसरी नज़म आहिनि जन में हर नसरी नज़म जो सिटाव ऐं अंदाज़ पंहिंजो आहे ऐं ईअं नज़म में ख़ासि तौर ते आज़ादु नज़म में ए चंड भिटाई खे चइजांइ ऐं जेकॾहिं ॿियो टर्न आयो त उन ते ॻाल्हाइणु चाहींदुसि इन ख़ासि तौर ते आज़ादु नज़म में त उनखे उन कीअं निभायो आहे या उन में उन तख़लीक़ी तजुर्बा कीअं कया आहिनि त आउं सम्झां थो त भिटाई खे जेको हुन
परूड़ियो ऐं परखियो आहे उनजी मंज़ूम शाइरीअ खे, उन मंज़ूम शाइरीअ जा हुन ते असर एॾा आहिनि जो नसरी शाइरीअ में बि नज़मियत भरे थो वञे ऐं तख़यल खां वधीक हुन वटि ख़्याल ऐं फ़िक्र जी गूढ़ाई घणी आहे। अध्यापदा अनवर साहब अमलन फेमिनिस्ट हो ऐं हुन अमली तौर ते औरतुनि जे हक़नि जे लाइ पंहिंजो हिकु वॾो किरदारु अदा कयो। संदसि हिन किताब में हुनजे फेमिनिज़म जा जेके उलड़ा आहिनि उन्हनि खे तव्हां कीअं था ॾिसो? जी अनवर पीरज़ादे जी शाइरीअ में मुंहिंजो जेको घणे तणो जेको कमु आहे सो जीअं त जामी चांडे ॻाल्हि कई त प्रोग्रेसिविज़म जे हवाले सां आहे ऐं ॿियो त उन में मूं लॉन्जॉइनस जा जेके लिटरेरी क्रिटिसिज़म जा जेके कुझु नुक़्ता आहिनि उन ते मूं उनखे पंहिंजे तौर ते परखण जी कोशिशि कई आहे। बहरहाल फेमिनिज़म जी जेकॾहिं ॻाल्हि आहे त हुन ॾाढे भरपूर नमूने सां उनखे बयानु कयो आहे। हिकिड़ी यानी अहिड़ा किरदार हुन बयानु कया आहिनि। हिकिड़ी वैश्या जे दर्द खे बयानु कयो अथई ऐं हिकिड़ी अहिड़ी औरत जेका 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 बुख जो दर्द, हाणे मां उनखे सिलेक्ट कोन कयो हुनजी पोइट्री खे, न त हिते हिन में मौजूदु आहे त उनखे यानी मां उनखे कोई माण्हू उनखे पढ़ी नथो सघे। उनखे एतिरी एक्सट्रीम लेवल ते वञी करे उनखे बयानु कयो अथई त हिकिड़ी औरत कीअं हिकिड़ो मूंखे हिन में पोइट्री आहे त दरवाज़ो खड़के थो ऐं हिकिड़ी औरत पंहिंजा लिबास खे समेटींदी अचे थी ऐं हुनजे हथ में मानी आहे या दरवाज़ो बंदि आहे त हुन औरत जी गुरबत वारे हुनखे अंसर खे घणो बयानु कयो आहे ऐं ख़ासि तौर ते उहा औरत जेका मजबूर थी करे ऐं पंहिंजे ॿारनि जे पेट भरण लाइ जेका ॿाहिरि निकिरे थी ऐं उन लेवल खे घणो बयानु कयो अथई। उन खां पोइ मां हिकिड़ी ॻाल्हि जेकॾहिं तव्हांखे ॿुधायां त जदीद अदब में या जदीद शाइरीअ में जेकॾहिं परख कजे थी कंहिं शाइर जे मयार जी त हिकिड़े पासे त अनवर पीरज़ादे जीअं त हिकिड़ो बेसिकली इंटलेक्चुअल आहे। असां वटि मुख़्तलिफ़ राइटर्स जी मुख़्तलिफ़ आइडेंटिटी हूंदी आहे त कोई बेसिकली शाइर हूंदो आहे, कोई नसर नवीस हूंदो आहे। त अनवर पीरज़ादो बेसिकली हिकिड़ो इंटलेक्चुअल आहे। हुन पंहिंजी उहा हर इंटलेक्चुअलिटी वारो हर पहलू पंहिंजी पोइट्री में पेश कयो आहे, चाहे पोइ उहो प्रोग्रेसिविज़म जे हवाले सां हुजे या वरी उहो समाज जे ॿियनि पहलुअनि। ऐं उन में वरी पोइ मूं इहा ॻाल्हि महसूसु कई त क्रिटिसिज़म जे हवाले सां जॾहिं असां हिनखे ॾिसूं था त उन में वरी असां चवंदा आहियूं हा सभिनी शाइरीअ जे मुख़्तलिफ़ सिन्फ़ुनि ते हिनजी केतिरी क्वांटिटी में शाइरी आहे ऐं उन खां पोइ वरी उनखे असां इवेल्युएट कंदासीं त भई हिन जा हेतिरा नज़म फलाणी सिन्फ़ में आहिनि, हेतिरा नज़म आहिनि। पर मां सम्झां थी त अनवर पीरज़ादे जी शाइरी में असांखे आफ़ाक़ियत बि मिलंदी। हाणे बुख हर दौर जो मसइलो आहे, हर जोग्राफी जेका कंडीशन आहे उन जो मसइलो आहे। बुख खे कीअं बयानु करे थो या गुरबत खे कीअं बयानु करे थो, हिकिड़ो हुन जो आहे त औरत चई हुन में करे थो त तुंहिंजे नाज़ुक चूपे नक में सोनी फुलड़ी केॾी जेकर सूंह करे, दिलि थी चाहे पोरियो विकिणा पघर खपायां तोले फुलड़ी आणियां, पर को पोरियो पघर वठी ॾोकड़ ॾे,
ॾोकर ॾे, यानी हू केॾो त हिकिड़े इंसान जी गुरबत जी इंतिहा आहे त हू चाहे थो, हू प्यारु करणु चाहे थो, पंहिंजे फैमिली खे हिकिड़ी सूंहं ॾियणु चाहे थो हिकिड़ी औरत खे, पर हू गुरबत में नथो करे सघे। उन खां पोइ वरी ॿियो हिकिड़ो पहलू आहे त शाइरीअ में नग़्मगी, जीअं भाऊ ॻाल्हि कई त नग़्मगी हिन जी शाइरीअ में आहे, ऐं उन में हिकिड़ो आहे त अञा राति आहे, अञा राति जी तात वधंदी वञे थी, अञा राति कारी आहे इहे वारा कारा, पिरीअ नेण कारा, न्यारा न्यारा, प्यारा प्यारा, पर मां आहियां ॾोही न तूं आहीं ॾोही, इहो राज़ आहे जंहिं खे को सियाणो न सम्झी सघंदो, इन्हीअ खे को मदहोश माण्हू अयाणो, परोड़े ऐं सम्झी निचोड़े ऐं पुरजे। त अहिड़े तरीक़े सां हिन जेको आहे सो अनवर पीरज़ादे जी शाइरीअ में तव्हांखे मुख़्तलिफ़ अहिड़ा पहलू मिलंदा जेकी कंहिं बि तव्हां मयार जी परख ते तव्हां उनखे आणियो त तव्हांखे पूरा मिलनि था। अनवर पीरज़ादो पाण हिकिड़ी डिफाइन करे थो, जंहिंखे मां सम्झां थी त हू अॻिते वधण जी या अॻिते जी जुस्तजू जी बि ॻाल्हि करे थो, पर सेल्फ डिफाइन बि करे थो। हिकिड़ी जाइ ते चवे थो त आउं पंहिंजे ई लेखे जग आहियां। ज़रा सोचो त हू यानी नंढड़ी पोइट्री आहे, पर हुन में समूरे जग जो ॼण दर्द समाए थो, समूरे जग जी जेका बि फीलिंग आहे उहा समाए थो। त आउं पंहिंजे ई लेखे जग आहियां, आउं पंहिंजो ई पाण लोक आहियां, आउं पंहिंजी ई पीड़ा विरछां थो, आउं पंहिंजो ई पाण घोरियां थो, पंहिंजे मन जे उदास वाटुनि ते आउं पंहिंजा ई पेरा ॻोल्हियां थो। वरी चए थो त मंज़िलूं दूर धूड़ तेज़ हवा, वाट बेरहम धारीअ माउ जियां, छिड़ब जा कुर्ब ॾींदे ॾींदे ख़ुशि थी थिए, आउं रिड़ंदे ऐं मरंदे लोचियां थो, पेर अॻिते वधाए सिरकां थो, पर अञा मंज़िलूं परे आहिनि, पर अञा मंज़िलूं परे आहिनि। साॻी जाइ ते वरी हुन बंगाल जे औरतुनि जी बि ॻाल्हि कई आहे। बंगाल में जेको मिलिट्री ऑपरेशन थियो त उनखे बि हुन ॾाढे एतिरे त तकलीफ़ हुननि लफ़्ज़नि में बयानु कयो आहे जो मां मूं में एतिरी हिमत न आहे जो मां हिते बयानु कयां। ऐं ॿी ॻाल्हि इहा त हुन औरत चाहे गुरबत जे हर पहलूअ खे बयानु कयो आहे। मोहम्मद अली साहब, तव्हां अनवर पीरज़ादे सां क़दम क़दम ते गॾु आहियो ऐं उन्हनि जे सॼे हिन तख़लीक़ी सफ़र जा अखियुनि ॾिठा शाहिद आहियो। अनवर पीरज़ादे साहब जा नज़रियाती वाक़ुफ़ आहियो, हुनजे दिलि जे धड़कनुनि खे महसूसु कंदड़ हुनजा दोस्त आहियो। अमी छा था सम्झो त अनवर पीरज़ादे जो जेको किरदारु आहे उहो जदीद शाइरी में कीअं आहे? अनवर पीरज़ादे जंहिं दौर में शाइरी कई, यानी 70 जो ॾहाको, 70 जी शुरूआति, उन में उन जेल में पहिरियों नज़्म लिखियो। पहिरें नज़्म साईं थोरे जो हुन अयाद खे पढ़ियो, अयाद खां मुतासिर हो, सोबे सां मिलियो, सॼो नज़रियाती जेको आहे हुनजो पासो उहो अयाद जे हवाले सां जुड़ियो। पर हिकिड़े वॾे देवकामत शाइर खां, यानी उन सॼी सिंध में शाइरी जेका आहे उहा अयाद जो पढ़ाॾो, सवाइ इमदाद जे, सवाइ शमशीर जे, बाक़ी जेको लहजो सॼी शाइरीअ ते अयाद जो ठाहियल हो। उन दौर में हिकिड़ो पंहिंजो आवाज़ु खणी अचणु, पंहिंजो लहजो खणी अचणु, इहा हिकिड़ी तमामु ॾुखी ॻाल्हि ऐं वॾी ॻाल्हि। ऐं उहो जॾहिं पहिरियों दफ़ो, यानी कंहिं जोहरीअ वटि जॾहिं पहिरियों दफ़ो हिकिड़ो हीरो आयो इमदाद हुसैनीअ वटि 70 जे ॾहाके में, 73 में हुनजी नज़्म हे चंड पिटाई खे चई शाया थियल आहे सोणीअ में, जॾहिं अदल सुबरो उन में नओं शाइर थी शाया थियो आहे इमदाद जे भाङे में, अनवर बि उन ई भाङे में शाया थियो आहे। त इमदाद हैरान थी वियो आहे त हीअ शाइरी कहिड़े क़िस्म जी खणी आयो आहे, हीअ त
ट्रेंड सेटर नए अंदाज़ जो शाइर आहे, ही ॿोड़ींदा ऐं चंग त ॿुध में हू मजबूर थियो त उन पहिरें जेका उन जी शाइरी शाया कई उन सां तारुफ़ ॾिनई ऐं तारुफ़ ॾिनई ही ॿोड़ींदा ऐं चंग त ॿुध में। पहिरियों दफ़ो उन ते मज़मून लिखियो ऐं अनवर जी शाइरी इमदाद जो आज़ाद नज़म बि हिकिड़ो इमदाद ट्रेंड सेटर आज़ाद नज़म जो शाइर आहे। उन अयाज़ खां पंहिंजो दॻु अलॻि वरितो त ईअं अनवर जेको पंहिंजो दॻु वरितो थोरो जो इमदाद खां बि मुतासिर हो, शमशीर खां बि मुतासिर हो, पर हुन दॻु जेको पंहिंजो वरितो उहो एॾो निरालो हो। जीअं जामी साहिबु चयो, जीअं फयाज़ साहिबु चयो, जीअं आदीअ चयो, उहो दॻु हुन जी सुञाणप ऐं हीअ शाइरी जेका आहे हीअ असांखां तक़ाज़ा थी करे हिकिड़े PhD जे मकाले जी हीअ शाइरी असांखां तक़ाज़ा थी करे त असां हुन ते नई तहक़ीक़ कयूं, नए अंदाज़ में हुनखे खोलियूं ऐं नौजवाननि खे ॿुधायूं त हीउ लहजो जेको अनवर खणी आयो आहे यानी केॾी ज़िंदगी केॾी बि ॾुखी, केॾी बि रुखी, केॾी बि बुखी, जे सॾु पुठियो मौत खां प्यार करे। हाणे नंढिड़ो नज़म पर चवणी बणिजी, ईअं चवणी जेका शाइरी बणिजे थी उन जो दर्जो घणो मथे थो थिए। ऐं अनवर ए चंड पिटाईअ जे चइजां मंज़ूम शाइरीअ खां शुरूआति कई ऐं हुन गीत लिखिया, ए बादलो चोथा हलो मूंसां हलो, मुंहिंजे प्रिय जी चीचा ठलड़ो आहे जंहिंमें घिरघलो, ए बादलो चोथा हलो मूंसां हलो। एॾी लहरीक यानी मौसीक़े सां भरपूर हिकिड़ी जेका शाइरी कंदड़ वरी आज़ाद नज़म में जॾहिं अचे थो त हुनजी ख़्याल जी भरपूरियत, मौसीक़ियत जी बि भरपूरियत। पोइ बेदिल साहिब जहिड़ो वॾो ॻाइणो जंहिं आज़ाद नज़म ॻाया, जंहिं नसरी नज़म ॻाया, त बेदिल साहिब जहिड़ो ॻाइणो ई अनवर साहिब खे ॻाए हिकिड़े वॾे आला मक़ाम ते राग जे रूप में पेश करे सघे थो। ॿिए कंहिं राॻीअ जे भेणी नाहे जो हिन कलाम खे उहो ई पेश करे। रतोशान सूंहं जो शहीद गुल सॼी सिंधी शाइरीअ जे तारीख़ में मां नथो सम्झां त एॾो पावरफुल नज़म कंहिं लिखियो। रतोशान सूंहं जो शहीद गुल, टे नज़म मां चवां थो अनवर जी सॼी आला दर्जे जी शाइरीअ खां आला आहिनि। रतोशान सूंहं जो शहीद गुल, ज़िंदगी हिकु ऑपरेशन थिएटर ऐं आदर्शन जी भॻत। इहे टई नज़म जेके आहिनि उहे सरमोर नज़म आहिनि, अनवर जी शाइरीअ जा सरमोर नज़म आहिनि। मूंखे फ़ख़ुरु आहे त मुंहिंजे दोस्त जी इहा जदीद शाइरी उहा हर दौर जी जदीद शाइरी आहे। अनवर पीरज़ादे साहिब जी शाइरीअ ते या उनजे फ़न ते PhD जी या MPhil जी घणी ॻाल्हि थी आहे हिते, त मां हिकिड़ी ॻाल्हि करणु चाहींदमि त मूंखे जॾहिं स्टूडेंट्स MPhil करण जे लाइ मिलिया त मुंहिंजो जेको पहिरियों जेको मूंखे स्टूडेंट मिलियो एज़ अ सुपरवाइज़र त मूं उनखे मौज़ू अनवर पीरज़ादे जी शाइरीअ वारो ॾिनो। हुन पंहिंजी MPhil मुकमिल कई आहे। तोड़े जो मां सम्झां थी त उन में अञा घणे कम जी ज़रूरत आहे ऐं थी सघे थो त उन मकाले खे वरी पोइ वधीक एक्सपेंड करे उनखे PhD लेवल जो उन ते करे सघिजे, पर कमु उन ते फेडरल उर्दू यूनिवर्सिटी में मूं उन ते कमु शुरू करायो। असीं पंहिंजे सेशन जी ॻाल्हि कयां त अलादाद ॿुयो हिकिड़ो, जीअं सवेर जाम टाइम ॾे पंहिंजे हिकिड़े सेशन में कयो अलादाद ॿुए जो ज़िक्र कयो। अलादाद ॿुए मैरान में अनवर पीरज़ादे जी शाइरीअ ते हिकिड़ो मज़मून लिखियो ऐं उहो आला दर्जे जो मज़मून हो, जंहिंमें हुन अनवर जी शाइरीअ जा जदीद पहलू, जीअं ताजो साहिबु वेठो हुन कंहिं ज़माने में हिकिड़ो लेक्चर ॾिनो जदीद सिंधी शाइरी जा तख़लीक़ी पहलू, अहिड़े अंदाज़ में हुन तख़लीक़ी पहलू जेके अनवर जा जदीद सिंधी शाइरीअ में पेश कया त उहे बि हिकिड़ी तारीख़ बणियल आहिनि ऐं ईंदड़ ज़माने जे मौक़े जे आॾो जॾहिं उहे ईंदा त उहे हुनखे लिखारे पंहिंजे कम खे घणो आसानीअ सां अॻिते वधाए। जामी जान जे ॻाल्हि करणु चाहे थो, उन खां पोइ असीं पंहिंजे सेशन जी पुॼाणी कयूं।
मां हिकिड़ो नुक़्तो ज़रूरु करणु चाहींदुसि, उहो इहो त हूअं ज़ाहिर आहे हिकिड़ी मुख़्तसिर वेहक में जुज़वियात में ॻाल्हियूं थियणु करणु मुमकिन न आहिनि, मिसालनि सां टाइम घटि थियो। उहो आख़िरी नुक़्तो इहो आहे त अनवर साहब जहिड़े माण्हूअ खे या हुनजे अदबी कम जी जेका वुसत आहे या घणा पासा ई हुनजी बीहक आहे, उन सम्झण लाइ हिकिड़ी शइ ज़रूरी आहे, उहा इहा त दुनिया में तख़लीकारनि जा हूअं त घणा ई क़िस्म आहिनि, मौज़ूआती, लिसानियाती, घणा ई क़िस्म आहिनि, पर ॿ क़िस्म बुनियादी थियनि था ऐं ॿिन्ही मां को बि घटि अहम न आहे। ईअं न आहे त ॿियो क़िस्म वरी घटि आहे। हिकिड़ा तख़लीकार थियनि था जिन खे पंहिंजी महसूसात, जंहिंखे पंहिंजो मुशाहिदो, जंहिंखे पंहिंजी मख़सूस घड़ियुनि जा मख़सूस ख़्याल, कैफ़ियतूं, वार्ताऊं उनखां लिखाराइनि थियूं या चवराइनि थियूं। ऐं ईअं न आहे त को उहो अदब घटि आहे, उन में बि तमामु इंसान हसीन पंधु कयो आहे। पर अनवर पीरज़ादे जो तालुक़ु ॿिए क़िस्म जे तख़लीकारनि सां आहे ऐं उहे तख़लीकार उहे थियनि था जेके पंहिंजे फ़िक्र जी तश्कील में, ज़िंदगीअ जे बारे में, समाज जे बारे में, फितरत जे बारे में, इन काइनात जे बारे में, पंहिंजे वजूद जे बारे में, इन्हनि सभिनी सुवालनि जे बारे में हिकिड़ो नुक़्ता नज़र जोड़े चुका हूंदा आहिनि ऐं उनखे ई तफ़कुर चइबो आहे। तफ़कुर जो मतिलबु ई इहो आहे। इन करे जेके तख़लीकार, जेके अदीब बेतरतीब ख़्याल, बेतरतीब एहसास, बेतरतीब कैफ़ियतूं हसीन अंदाज़ सां पेश कनि था, तख़लीकार उहे बि आहिनि, उन्हनि जो दर्जो पंहिंजो आहे, पर उहे तख़युल पैदा करे सघनि था, पर उहे तफ़कुर नथा पैदा करे सघनि। त अनवर पीरज़ादे जो तालुक़ु अहिड़े कलमकार क़बीले सां आहे, अहिड़े उन पासे सां आहे जंहिं वटि तख़युल, जंहिं वटि मुशाहिदो, जंहिं वटि महसूसात, जंहिं वटि कैफ़ियत सां गॾोगॾु इहे सभई अंसर हुनजे तफ़कुर जी रहनुमाई ऐं रहबरी में हलनि था। ऐं इहो ई सबबु आहे जो इन क़िस्म जे तख़लीकारनि खे पढ़ण खां पोइ असां हिकिड़ो नुक़्ता नज़र जोड़ूं था। अत्या साम्हूं वेठी आहे, हिकिड़े लिहाज़ खां जदीद आज़ाद नज़्म ऐं नसिल नज़्म में हीअ बि ट्रेंड सेटर शाइर आहे, हिन माना में त हीअ वाहिद पहिरीं शाइरा, वाहिद न आहे या घणा माण्हू आहिनि, पर पहिरीं शाइरा हुई जंहिं फेमिनिज़म खे जदीद सिंधी शाइरीअ में एॾी जाइ ॾिनी ऐं एॾे असराइते अंदाज़ में लिखियो जो जॾहिं अत्या जो हिकु शाइरी पढ़िजे थी त तव्हांजे अंदरि फेमिनिज़म लहणु लॻे थो। त मां इहो सम्झां थो त हीउ जेको अनवर पीरज़ादे जो जेको, त इन करे हाणे टाइम घटि आहे त अनवर साहब जो इन में ख़ूबसूरती हिकिड़ी ॿी बि मां नोट कया मिसाल पर, हाणे ज़ाहिर टाइम कोन्हे। हिकिड़ा शाइर थियनि था जेके दाख़िलियत खे दाख़िलियत जे दायरे में ई इज़हारे सघनि था। हिकिड़ा शाइर थियनि था उहे ख़ारिजियत खे, ॿाहिरिनि मौज़ूअनि खे ख़ारिजियत खां ॿाहिरि नथा कढी सघनि, उहे ख़ारिजियत में ई इज़हारनि था। पर हीअ जेके तफ़कुर ऐं तख़युल जा जेके इम्तिज़ाज वारा थियनि था तख़लीकार, इन्हनि जो कमाल इहो हूंदो आहे त हू दाख़िलियत खे ग़ैर महसूस तरीक़े सां खणी वेंदा आहिनि ख़ारिजियत में, ऐं ख़ारिजियत खे तमामु ग़ैर महसूस तरीक़े सां खणी वेंदा आहिनि दाख़िलियत में। ऐं इहो ज़ाहिर आहे त उहो ई तख़लीकार करे सघे थो या करे सघे थी जंहिं वटि ज़िंदगीअ ऐं पंहिंजे वजूदी सवाल ॾांहुं को न को नुक़्ता नज़र जुड़ियल आहे। फयाज़ लतीफ़ किताब खे कीअं महसूसु कयो आहे, उन ते ॻाल्हाइणु चाहिनि था। आउं सम्झां थो किताब खे त घणनि हवालनि सां महसूसु कयो आहे, जेको हिते टाइम न हुजण जे करे उहो शेयर बि नथो करे सघिजे, पर बसि आख़िरी कलमात आहिनि ऐं टाइम महदूद हुजण जे करे आउं सम्झां थो त अनवर पीरज़ादो हिकिड़ो मुनफ़रद ऐं ग़ैर रिवायती शख़्स ऐं कलमकार आहे। उहो पंहिंजी सॼी ज़िंदगी में, उहो पंहिंजे अमली ज़िंदगी में बि ईअं रहियो, जेतिरो मूं ॾिठो हुनखे, अञा दोस्त मूंखां वधीक हुनखे वेझा बि हुया, उहे बि हुनजा गवाह आहिनि। हू पंहिंजी तख़लीक़ में ग़ैर रिवायती आहे। हिन किताब जो जेको इंतिसाब आहे, आम तौर ते शाइरी जा किताब महबूबनि खे मनसूब कबा आहिनि ऐं हिते ही माण्हू इश्क खे मनसूब थो करे, ऐं इश्क कंहिंजो महबूब हुजे इहा सवली ॻाल्हि न आहे। जीअं बिटाई वांगुरु इश्क न आहे रांदि जीअं था खेॾनि गबरू। त अनवर जेको तव्हां पहिरियों लिंक अप उन सां थो कयां त अनवर पीरज़ादो ट्रेंड सेटर कीअं आहे, उहो जीअं मूं चयो त हू पंहिंजी सॼी ज़िंदगी, अमली ज़िंदगी, इल्मी ज़िंदगी, तख़लीक़ी ज़िंदगी ऐं तहक़ीक़ी ज़िंदगी में ट्रेंड सेटर रहियो आहे। हू जेकॾहिं सहाफ़त में आयो
त नवां ट्रेंड मुतारिफ़ कराया हुन। हू जेकॾहिं लतीफ़िया ते कमु कई, नवां ट्रेंड हुन मुतारिफ़ कराया। हुन जेकॾहिं सयाहती सिंध जो सफ़र कयो, उन में नवां ट्रेंड हुन मुतारिफ़ कराया। हुन शाइरीअ में नवां ट्रेंड मुतारिफ़ कराया, हुन कहाणी में नवां ट्रेंड मुतारिफ़ कराया। तां सम्झां थो हर हवाले सां हिकिड़ो नओं मुनफ़रद ऐं इंसान दोस्त शाइर आहे, जंहिंजी न फ़क़ति तख़लीक़ खे ॿीहर परखण ऐं पढ़ण जी ज़रूरत आहे। ऐं असां बि हिन वक़्तु मुंहिंजे हिकिड़ो सुपरविज़न में नौजवान आहे जेको नसरी नज़म ते एमफिल करे पियो। एमफिल हिकिड़ो अकेडमिक कमु आहे, ऐं इहो जेको असां बार बार चवंदा आहियूं त PhD थियणु घुरिजनि, ज़रूरु थियणु घुरिजनि, पर उहो महदूद दाइरो आहे। हिकिड़ो PhD या एमफिल जो कमु कंहिं बि हिकु रुख ते थी सघंदो आहे, ऐं अनवर पीरज़ादे जा तमामु घणा रुख आहिनि जिन ते घणियूं PhDयूं घणियूं एमफिल थियण जी ज़रूरत आहे। पर हीउ आउं सम्झां थो त असां जे दौर जो त उत्साह आहे, पर अनवर मां सम्झां थो हर दौर जे नौजवान तोड़े लिखारी जो जेको आहे उत्साह आहे, ऐं हिन ते अहिड़ियूं अलाए केतिरियूं वेहकूं थियणु घुरिजनि, जेके मां सम्झां थो त उन ते ॻाल्हियूं सॼियूं रातियूं हलंदियूं, पर अनवर जा जेके रुख ऐं पहलू आहिनि उहे खुटणा न आहिनि। अॼोके हिन सेशन ते इन ते था ख़तमु कयूं त हीउ पंहिंजी ज़िंदगी अमल ऐं इल्म में ट्रेंड सेटर माण्हू हुई। मौत जो बि इश्क़ हो ऐं ज़िंदगीअ छॾियो न थिए, मौत जो बि इश्क़ हो ऐं ज़िंदगीअ छॾियो न थिए, हू शख़्स बि त छा हुयो जो आशिक़ी छॾियो न थिए। तव्हांजी वॾी महिरबानी। तराई ऐं ग़ज़ल बि आहिनि जेके पंहिंजे उन इज़हार में ॾाढा ख़ूबसूरत ऐं दिलि लुभाईंदड़ आहिनि। जॾहिं हू एॾी ख़ूबसूरत मंज़ूम शाइरी, लिरिकल शाइरी करे पियो सघे, त हुन तव्हांजे ख़्याल मुताबिक़ पंहिंजे लाइ नसरी नज़म छो चूंडियो, उनखे उन वधीक अहमियत छो ॾिनी? महिरबानी साहिल। जामी ॾाढो मजमूई तौर ते किताब जो जेको मवाद आहे हुन ते भरपूर ॻाल्हायो आहे, ऐं ख़ासि तौर ते अनवर साईं वटि जेका इख़्तिसार में जामियत आहे उन ते बि हुन ॻाल्हायो। साहिल जो जेको सुवालु आहे उन ते अचां पियो त अनवर साहिबु सॼी ज़िंदगी लतीफ़ खे रुॻो पढ़ियो न, उनजो विर्द बि कयो, उनजी तलावत बि कई, उनखे हीअं सां हंडायो बि, बल्कि एब्ज़ॉर्ब बि कयो। त यकीनन हुनजी सॼी सिरिश्त में जेका मंज़ूम शाइरी आहे उहा मौजूदु आहे। जामीअ सां वेठा हुआसीं त अनवर साईं जी मंज़ूम शाइरी बि ॾिठी पई, मूं बि पढ़ी ऐं जामी बि पढ़ी आहे। आउं बि इन ई राय जो आहियां त अनवर साहिबु मंज़ूम शाइरी बि सुठी करे सघे पियो, पर हुन नसरी नज़म या आज़ाद नज़म जी चूंड छो कई आहे? हूअं त ॿियनि दोस्तनि जी नज़र में इलाही सबबु हूंदा, पर मुंहिंजे ज़हन में जेको हिन किताब कहण खां पोइ ख़्यालु आयो, या 70-80 वारो ॾहाको जेको आहे, जंहिंमें ख़ासि तौर ते जदीद सिंधी शाइरीअ में हिकिड़ी सघारनि ऐं महान शाइरनि जी वॾी कहकशां आहे, ऐं उनजो तसलसुल बि आहे, जिथे अयाज़ जहिड़ो हिकिड़ो मंज़ूम शाइरीअ में हिकिड़ो सिरजनहार मौजूदु हुजे, इमदाद हुजे, शमशीर हुजे, त उते अनवर आउं सम्झां थो त शौरी तौर ते इहा कोशिशि कई आहे, छाकाणि जो मंज़ूम शाइरीअ जूं इलाही लवाज़मात आहिनि जंहिं हिकिड़े फ्रेम वर्क में वेही करे माण्हू ख़्याल खे समोए थो। पर नसरी नज़म में हिकिड़ी जेका ख़ूबी ऐं ख़ूबसूरती इहा आहे त जेका ख़्याल जी आज़ादी आहे, जेको ख़्याल जी पोरतणा आहे, उहा आसानी सां समाए सघे थी। त मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो अनवर साहिब जो जेको सबबु आहे, छाकाणि त हू तरक़ीब पसंद शाइर हुयो ऐं हू जेको आहे तख़यल खां वधीक ख़्याल जो माण्हू, तंहिं करे हुन ख़्याल खे अहमियत ॾाढी ॾिनी आहे हिन पंहिंजी शाइरीअ में। ऐं उहे सभु नसरी नज़म ऐं आज़ाद नज़म जेके आहिनि, आम तौर ते जेको नसरी नज़म आहे या आज़ाद नज़म आहे, पर ख़ासि तौर ते नसरी नज़म, उन वटि ॿिया थूणियूं थंभा त न बहर आहे, न वज़न आहे, न का ॿी शइ उन में आहे। आम असां वटि रवायती जेको नसरी नज़म आहे उहो क्लाइमैक्स ते बेस्ड हूंदो आहे, पर तव्हां हिन में जेको ए चंद्र भिटाई खां खे चइजांइ
जेकॾहिं ॾिसंदो त जेका अक्सरियत आहे नसरी नज़मनि जी उहा रिवायती नसरी नज़म वारे सांचे ते कोन्हे त उन जो को क्लाइमेक्स छिरकाईंदड़ हुजे। उन जी कॾहिं कॾहिं पहिरीं सिट एॾी छिरकाईंदड़ आहे जो लूह काडार जी थी वञे, कॾहिं उन जो विचों हिसो अहिड़ो जेको आहे पुरतासिर आहे जो चइजे थो त इहो ॿियो कुझु न बि पढ़िजे, इहा ई सिट हिकिड़ी काफ़ी आहे। त हिन किताब जे अंदरि जेके ख़ासि तौर ते अनवर साहब फ़नी तजुर्बा कया आहिनि, तख़लीक़ी तजुर्बा कया आहिनि, उहे बि कमाल जा आहिनि। हिते का बि रिवायती अंदाज़ में तव्हांखे नसरी नज़म जो सिटाव न मिलंदो। जेकॾहिं इजाज़त हुजे त आउं हिकु अधु हिन मां शइ पढ़णु चाहींदुसि। जीअं जामी ख़ासि तौर ते उन जा मुख़्तसिर जेके ख़्याल बेस्ड सिटूं आहिनि, जेके ॾेढ सिटा सिट ते मबनी आहे, ॿिनि सिटुनि ते मबनी आहे, उन में ख़्याल उन जेको ओतियो आहे उहो कमाल आहे, उहो जामी त पेश करे वियो आहे। पर आउं हिते हिकु अधु नसरी नज़म जो जेको आहे मिसाल ॾियणु चाहींदुसि त जीअं असांखे उन जा जेके तजुर्बा आहिनि उन्हनि मां बि ख़बर पइजी सघे त हुन कहिड़ा तजुर्बा कया आहिनि ऐं कीअं कया आहिनि। मिसाल तौर ते हूअं त मूं वटि घणा उन जा जेको आहे टिकियल आहिनि, पर आउं हिकिड़ो ई नसरी नज़म हिते अव्हां जे अॻियां जेको आहे उनजो नमूने तौर ते रखां थो, जंहिंमें उनजे ख़्याल जी बीहक, उनजो सिटाव जेको आहे उहो इंतिहाई न फ़क़ति दिलि खे छुहंदड़ आहे पर दिमाग़ खे बि छुहंदड़ आहे। ही कंहिंजी यादि जी पीड़ा आहे, मन मां रत जो टेपो बणिजी चुआका करे टिमी पई आहे। ही कंहिंजी अखि जो ॻोढ़ो आहे, मन जे आगुर ते का ककरी साण करे सनड़ी बूंद जीअं अॼु वसी पियो आहे। ही कंहिंजे पब जो खड़को आहे। ऐं हर सिट में ॾिसंदव त हिकिड़ो मुकमिल नज़्म आहे। तशबीह, हालांकि नसरी नज़म में तशबीह घटि हूंदी आहे, पर हिन जे हर सिट में तव्हांखे तशबीह थी मिले। जेकॾहिं फ़नी लवाज़मात खे ॾिसूं त नसर में जेका नज़मियत अनवर साहब भरी आहे उहो हिकिड़ो हुनजो जुदा तजुर्बो आहे नसरी नज़म में। ऐं सम्झां थो त घटि नसरी नज़म अयाज़ बि ज़ाहिर आहे त हिकिड़ो कमाल कयो आहे, पर उन जे बावजूद बि जेको अनवर साहब जो अंदाज़ आहे, पेरायो आहे, उहो मुख़्तलिफ़ बि आहे, मुनफ़रिद बि आहे। हू किथे बि कंहिंजे रस्ते रंध ऐं पंध जो पोइवारी कंदड़ महसूसु नथो थिए। उनजो रंध बि पंहिंजो आहे त पंध बि पंहिंजो आहे। ही कंहिंजे पब जो खड़को आहे, बंदि थियल दरवाज़ो खोले ॾिसी अचां थो कोई नाहे। ही कंहिंजे साह जो पाछो आहे, तजसीम। नसरी नज़म में, मंज़ूम नज़म में त तजसीम सवली हूंदी आहे, पर नसरी नज़म में तजसीम पेश करणु आउं सम्झां थो घटि शाइरनि वटि इहा ख़ूबी ऐं ख़ूबसूरती आहे। त ही कंहिंजे साह जो पाछो आहे, साह खे पाछे सां पेश करणु हिकिड़ी हसीन तजसीम आहे। जीअं पथर खे बि साह भिटाई विझी थो वञे, त आउं सम्झां थो त हिन जे भिटाई जो जेको मुतालियो आहे उहो नसरी ख़्याल में एॾो त सगारो थो अचे जो साह जी बि तजसीम करे थो वञे ऐं उनजे पाछे खे बि जेको आहे खणी थो अचे। ही कंहिंजे साह जो पाछो आहे, हलियो वञण खां पोइ बि कमरे में सुरहो आहे। एतिरी उन पाछे जी सुरहाण बि उन मां वठी थो वञे, उन पाछे खे वजूद बि ॾेई थो वञे ऐं उनजी तजसीम पेश करे थो वञे। ही कंहिंजी अखि जी सुर्खी आहे। ऐं ईअं ई नसरी नज़म जेको आहे उहो पंहिंजे सिटाव में भरपूरियत खणंदो थो अचे ऐं हर सिट खां पोइ हिकिड़ो छिरक आहे, हिकिड़ो ख़्याल आहे, हिकिड़ी ख़्याल जी पुख़्तगी आहे ऐं ख़्याल जी मरकज़ियत आहे। त रिवायती जेको नसरी नज़म आहे जंहिंमें असांखे क्लाइमेक्स ते अची को छिरक निकिरंदो आहे, को ख़्याल उभरंदो आहे, का एहसासियत उन जिस्म में का दुरड़ी पैदा कंदी आहे। पर हिन जी हर सिट उन में दुरड़ियूं बि पैदा थी करे ख़्याल जे लाइ हिकिड़ो अपील बि आहे उन में ऐं छिरक बि आहे। त आउं सम्झां थो त हिन में खोड़ नसरी नज़म आहिनि जन में हर नसरी नज़म जो सिटाव ऐं अंदाज़ पंहिंजो आहे। ऐं ईअं नज़म में ख़ासि तौर ते आज़ादु नज़म में ए चंड भिटाई खे चइजांइ। ऐं जेकॾहिं ॿियो टर्न आयो त उन ते ॻाल्हाइणु चाहींदुसि इन ख़ासि तौर ते आज़ादु नज़म में, त उनखे उन कीअं निभायो आहे ऐं उन में उन तख़लीक़ी तजुर्बा कीअं कया आहिनि। त आउं सम्झां थो त भिटाई खे जेको हुन परूड़ियो ऐं परखियो आहे
उनजी मंज़ूम शाइरीअ खे, उन मंज़ूम शाइरीअ जा हुन ते असर एॾा आहिनि जो नसरी शाइरीअ में बि नज़मियत भरे थो वञे ऐं तख़यल खां वधीक हुन वटि ख़्याल ऐं फ़िक्र जी गूढ़ाई घणी आहे। अदियाबदा अनवर साहब अमलन फेमिनिस्ट हो ऐं हुन अमली तौर ते औरतुनि जे हक़नि जे लाइ पंहिंजो हिकु वॾो किरदारु अदा कयो। संदसि हिन किताब में हुनजे फेमिनिज़म जा जेके उलड़ा आहिनि उन्हनि खे तव्हां कीअं था ॾिसो? जी अनवर पीरज़ादे जी शाइरीअ में मुंहिंजो जेको घणे तणो जेको कमु आहे सो जीअं तव्हां जामी चांडे ॻाल्हि कई त प्रोग्रेसिविज़म जे हवाले सां आहे ऐं ॿियो त उन में मूं लॉन्जॉइनस जा जेके लिटरेरी क्रिटिसिज़म जा जेके कुझु नुक़्ता आहिनि उन ते मूं उनखे पंहिंजे तौर ते परखण जी कोशिशि कई आहे। बहरहाल फेमिनिज़म जी जेकॾहिं ॻाल्हि आहे त हुन ॾाढे भरपूर नमूने सां उनखे बयानु कयो आहे। हिकिड़ी यानी अहिड़ा किरदार हुन बयानु कया आहिनि। हिकिड़ी वैश्या जे दर्द खे बयानु कयो अथई ऐं हिकिड़ी अहिड़ी औरत जेका 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 बुख जो दर्द, हाणे मां उनखे सिलेक्ट कोन कयो हुनजी पोइट्री खे, न त हिते हिन में मौजूदु आहे त उनखे यानी मां उनखे कोई माण्हू उनखे पढ़ी नथो सघे। हुनखे एतिरी एक्सट्रीम लेवल ते वञी करे हुनखे बयानु कयो अथई त हिकिड़ी औरत कीअं हिकिड़ो मूंखे हिन में पोइट्री आहे त दरवाज़ो खड़के थो ऐं हिकिड़ी औरत पंहिंजा लिबास खे समेटींदी अचे थी ऐं हुनजे हथ में मानी आहे या दरवाज़ो बंदि आहे त हुन औरत जी गुरबत वारे हुनखे अंसर खे घणो बयानु कयो आहे ऐं ख़ासि तौर ते उहा औरत जेका मजबूर थी करे ऐं पंहिंजे ॿारनि जे पेट भरण लाइ जेका ॿाहिरि निकिरे थी ऐं उन लेवल खे घणो बयानु कयो अथई। उन खां पोइ मां हिकिड़ी ॻाल्हि जेकॾहिं तव्हांखे ॿुधायां त जदीद अदब में या जदीद शाइरीअ में जेकॾहिं परख कजे थी कंहिं शाइर जे मयार जी त हिकिड़े पासे त अनवर पीरज़ादो जीअं त हिकिड़ो बेसिकली इंटलेक्चुअल आहे। असां वटि मुख़्तलिफ़ राइटर्स जी मुख़्तलिफ़ आइडेंटिटी हूंदी आहे त कोई बेसिकली शाइर हूंदो आहे, कोई नसर नवीस हूंदो आहे। त अनवर पीरज़ादो बेसिकली हिकिड़ो इंटलेक्चुअल आहे। हुन पंहिंजी उहा हर इंटलेक्चुअलिटी वारो हर पहलू पंहिंजी पोइट्री में पेश कयो आहे, चाहे पोइ उहो प्रोग्रेसिविज़म जे हवाले सां हुजे या वरी उहो समाज जे ॿियनि पहलुअनि। ऐं उन में वरी पोइ मूं इहा ॻाल्हि महसूसु कई त क्रिटिसिज़म जे हवाले सां जॾहिं असां हिनखे ॾिसूं था त उन में वरी असां चवंदा आहियूं हा सभिनी शाइरीअ जे मुख़्तलिफ़ सिन्फ़ुनि ते हिनजी केतिरी क्वांटिटी में शाइरी आहे ऐं उन खां पोइ वरी उनखे असां इवेल्यूएट कंदासीं त भई हिन जा हेतिरा नज़म फलाणी सिन्फ़ में आहिनि, हेतिरा नज़म आहिनि। पर मां सम्झां थी त अनवर पीरज़ादे जी शाइरी में असांखे आफ़ाक़ियत मिलंदी। हाणे बुख हर दौर जो मसइलो आहे, हर जोग्राफी जेका कंडीशन आहे उन जो मसइलो आहे। बुख खे कीअं बयानु करे थो या गुरबत खे कीअं बयानु करे थो, हिकिड़ो हुन जो आहे त औरत चई हुन में करे थो त तुंहिंजे नाज़ुक चुपे नक में सोनी फुलड़ी केॾी जेकर सूंह करे, दिलि थी चाहे पोरियो विकिणा पघर खपायां तो लाइ फुलड़ी आणियां, पर पोइ पोरियो पघर वठी ॾोकड़ ॾे, पर को पोरियो पघर वठी
ॾोकर ॾे, यानी हू केॾो त हिकिड़े इंसान जी गुरबत जी इंतिहा आहे त हू चाहे थो हू प्यारु करणु चाहे थो, पंहिंजे फैमिली खे हिकिड़ी सूंहं ॾियणु चाहे थो हिकिड़ी औरत खे, पर हू गुरबत में नथो करे सघे। उन खां पोइ वरी ॿियो हिकिड़ो पहलू आहे त शाइरीअ में नग़्मगी, जीअं भाऊ ॻाल्हि कई त नग़्मगी हिन जी शाइरीअ में आहे, ऐं उन में हिकिड़ो आहे त अञा राति आहे, अञा राति जी तात वधंदी वञे थी, अञा राति कारी आहे इहे वारा कारा, पिरीअ नेण कारा, न्यारा न्यारा, प्यारा प्यारा, पर मां आहियां ॾोही न तूं आहीं ॾोही, इहो राज़ आहे जंहिं खे को सियाणो न सम्झी सघंदो, इन्हीअ खे को मदहोश माण्हू अयाणो परूड़े ऐं सम्झी निचोड़े ऐं पुरजे। त अहिड़े तरीक़े सां हिन जेको आहे सो अनवर पीरज़ादे जी शाइरीअ में तव्हांखे मुख़्तलिफ़ अहिड़ा पहलू मिलंदा जेकी कंहिं बि तव्हां मयार जी परख ते तव्हां उनखे आणियो त तव्हांखे पूरा मिलनि था। अनवर पीरज़ादो पाण हिकिड़ी डिफाइन करे थो, जंहिंखे मां सम्झां थी त हू अॻिते वधण जी या अॻिते जी जुस्तजू जी बि ॻाल्हि करे थो, पर सेल्फ डिफाइन बि करे थो। हिकिड़ी जाइ ते चवे थो त आउं पंहिंजे ई लेखे जग आहियां। ज़रा सोचो त हू यानी नंढड़ी पोइट्री आहे, पर हुन में समूरे जग जो ॼण दर्द समाए थो, समूरे जग जी जेका बि फीलिंग आहे उहा समाए थो। त आउं पंहिंजे ई लेखे जग आहियां, आउं पंहिंजो ई पाण लोक आहियां, आउं पंहिंजी ई पीड़ा विरछां थो, आउं पंहिंजो ई पाण घोरियां थो, पंहिंजे मन जे उदास वाटुनि ते आउं पंहिंजा ई पेरा ॻोल्हियां थो। वरी चए थो त मंज़िलूं दूर धूड़ तेज़ हवा, वाट बेरहम धारीअ माउ जियां, छिड़ब जा कुर्ब ॾींदे ॾींदे ख़ुशि थी थिए, ऐं रिड़ंदे ऐं मरंदे लोचियां थो, पेर अॻिते वधाए सिरकां थो, पर अञा मंज़िलूं परे आहिनि, पर अञा मंज़िलूं परे आहिनि। साॻी जाइ ते वरी हुन बंगाल जे औरतुनि जी बि ॻाल्हि कई आहे। बंगाल में जेको मिलिट्री ऑपरेशन थियो त उनखे बि हुन ॾाढे एतिरे त तकलीफ़ हुननि लफ़्ज़नि में बयानु कयो आहे जो मां मूं में एतिरी हिमत न आहे जो मां हिते बयानु कयां। ऐं ॿी ॻाल्हि इहा त हुन औरत चाहे गुरबत जे हर पहलूअ खे बयानु कयो आहे। मोहम्मद अली साहब, तव्हां अनवर पीरज़ादे सां क़दम क़दम ते गॾु आहियो ऐं उन्हनि जे सॼे हिन तख़लीक़ी सफ़र जा अखियुनि ॾिठा शायदि आहियो। अनवर पीरज़ादे साहब जा नज़रियाती वाक़ुफ़ आहियो, हुनजे दिलि जे धड़कनुनि खे महसूसु कंदड़ हुनजा दोस्त आहियो। अमीं छा था सम्झो त अनवर पीरज़ादे जो जेको किरदारु आहे उहो जदीद शाइरीअ में कीअं आहे? अनवर पीरज़ादे जंहिं दौर में शाइरी कई, यानी 70 जो ॾहाको, 70 जी शुरूआति, उन में उन जेल में पहिरियों नज़्म लिखियो। पहिरें नज़्म सां ई थोरे जो हुन अयाद खे पढ़ियो, अयाद खां मुतासिर सोबे सां मिलियो, सॼो नज़रियाती जेको आहे हुनजो पासो उहो अयाद जे हवाले सां जुड़ियो। पर हिकिड़े वॾे देवकामत शाइर खां, यानी उन सॼी सिंध में शाइरी जेका आहे उहा अयाद जो पढ़ाॾो, सवाइ इमदाद जे, सवाइ शमशीर जे, बाक़ी जेको लहजो सॼी शाइरीअ ते अयाद जो छायल हो। उन दौर में हिकिड़ो पंहिंजो आवाज़ु खणी अचणु, पंहिंजो लहजो खणी अचणु, इहा हिकिड़ी तमामु ॾुखी ॻाल्हि ऐं वॾी ॻाल्हि। ऐं उहो जॾहिं पहिरियों दफ़ो, यानी कंहिं जोहरीअ वटि जॾहिं पहिरियों दफ़ो हिकिड़ो हीरो आयो इमदाद हुसैनीअ वटि 70 जे ॾहाके में, 73 में उन जी नज़्म हे चंड पिटाई खे चई शाया थियल आहे सोणीअ में, जॾहिं अदल सुबरो उन में नओं शाइर थी शाया थियो आहे इमदाद जे भाङे में, अनवर बि उन ई भाङे में शाया थियो आहे। त इमदाद हैरान थी वियो आहे त हीअ शाइरी कहिड़े क़िस्म जी खणी आयो आहे। हीअ त
ट्रेंड सेटर नए अंदाज़ जो शाइर आहे ही बोलींदा त चंग त ॿुध में हू मजबूर थियो त उन पहिरें जेका उन शाइरी शाया कई उन सां तारुफ़ ॾिनई ऐं तारुफ़ ॾिनई ही बोलींदा चंग त ॿुध में पहिरियों दफ़ो उन ते मज़मून लिखियो ऐं अनवर जी शाइरी इमदाद जो आज़ाद नज़म बि हिकिड़ो इमदाद ट्रेंड सेटर आज़ाद नज़म जो शाइर आहे उन अयाज़ खां पंहिंजो दॻु अलॻि वरितो त ईअं अनवर जेको पंहिंजो दॻु वरितो थोरो जो इमदाद खां बि मुतासिर हो शमशीर खां बि मुतासिर हो पर हुन दॻु जेको पंहिंजो वरितो उहो एॾो निरालो हो जीअं जामी साहिबु चयो जीअं फयाज़ साहिबु चयो जीअं आदीअ चयो उहो दॻु हुनजी सुञाणप ऐं हीअ शाइरी जेका आहे हीअ असांखां तक़ाज़ा थी करे हिकिड़े PhD जे मकाले जी हीअ शाइरी असांखां तक़ाज़ा थी करे त असां हुन ते नई तहक़ीक़ कयूं नए अंदाज़ में हुनखे खोलियूं ऐं नौजवाननि खे ॿुधायूं त हीउ लहजो जेको अनवर खणी आयो आहे जॾहिं केॾी ज़िंदगी केॾी बि ॾुखी केॾी बि रुखी केॾी बि ॾुखी जे सॾु पुठियो मौत खां प्यारु करे हाणे नंढिड़ो नज़म पर चवणी बणिजी वियो ईअं चवणी जेका शाइरी बणिजे थी उन जो दर्जो घणो मथे थो थिए ऐं अनवर ए चंड पिटाईअ खे चइजां मंज़ूम शाइरीअ खां शुरूआति कई ऐं हुन गीत लिखिया ए बादलो चोथारलो मूंसां हलो मुंहिंजे प्रिय जी चीचा ठलड़ो आहे जंहिंमें गिरगुलो ए बादलो चोथारलो मूंसां हलो एॾी लहरिक यानी मौसीक़े सां भरपूर हिकिड़ी जेका शाइरी कंदड़ वरी आज़ाद नज़म में जॾहिं अचे थो त हुनजी ख़्याल जी भरपूरियत मौसीक़ियत जी बि भरपूरियत पोइ बेदिल साहिबु जहिड़ो वॾो ॻाइणो जंहिं आज़ाद नज़म ॻाया जंहिं नसरी नज़म ॻाया त बेदिल साहिबु जहिड़ो ॻाइणो ई अनवर साहिब खे ॻाए हिकिड़े वॾे आला मक़ाम ते राग जे रूप में पेश करे सघे थो ॿिए कंहिं राॻीअ जे भेणी न आहे जो हिन कलाम खे उहो ई पेश करे रतो शान सूंहं जो शहीद गुल सॼी सिंधी शाइरीअ जे तारीख़ में मां नथो सम्झां त एॾो पावरफुल नज़म कंहिं लिखियो रतो शान सूंहं जो शहीद गुल 3 नज़म मां चवां थो अनवर जी सॼी आला दर्जे जी शाइरीअ खां आला आहिनि रतो शान सूंहं जो शहीद गुल ज़िंदगी हिकु ऑपरेशन थिएटर ऐं आदर्शन जी भॻत इहे 3 नज़म जेके आहिनि उहे सरमोर नज़म आहिनि अनवर जी शाइरीअ जा सरमोर नज़म आहिनि मूंखे फ़ख़ुरु आहे त मुंहिंजे दोस्त जी इहा जदीद शाइरी उहा हर दौर जी जदीद शाइरी आहे अनवर पीरज़ादे साहिब जी शाइरीअ ते या उनजे फ़न ते PhD जी या MPhil जी घणी ॻाल्हि थी आहे हिते त मां हिकिड़ी ॻाल्हि करणु चाहींदमि त मूंखे जॾहिं स्टूडेंट्स MPhil करण जे लाइ मिलिया त मुंहिंजो जेको पहिरियों जेको मूंखे स्टूडेंट मिलियो एज़ अ सुपरवाइज़र त मूं उनखे मौज़ू अनवर पीरज़ादे जी शाइरीअ वारो ॾिनो हुन पंहिंजी MPhil मुकमिल कई आहे तोड़े जो मां सम्झां थी त उन में अञा घणे कम जी ज़रूरत आहे ऐं थी सघे थो त उन मकाले खे वरी पोइ वधीक एक्सपेंड करे ऐं उनखे PhD लेवल जो उन ते करे सघिजे पर कमु उन ते फेडरल उर्दू यूनिवर्सिटी में मूं उन ते कमु शुरू करायो असीं पंहिंजे सेशन जी ॻाल्हि कयां त अलाहदाद ॿुयो हिकिड़ो जीअं सवेर जामी टाइम डे पंहिंजे हिकिड़े सेशन में कयो अलाहदाद ॿुए जो ज़िक्र कयो अलाहदाद ॿुए मैरान में अनवर पीरज़ादे जी शाइरीअ ते हिकिड़ो मज़मून लिखियो ऐं उहो आला दर्जे जो मज़मून हो जंहिंमें हुन अनवर जी शाइरीअ जा जदीद पहलू जीअं ताजो साहिबु वेठो हुन कंहिं ज़माने में हिकिड़ो लेक्चर ॾिनो जदीद सिंधी शाइरी जा तख़लीक़ी पहलू अहिड़े अंदाज़ में हुन तख़लीक़ी पहलू जेके अनवर जा जदीद सिंधी शाइरीअ में पेश कया त उहे बि हिकिड़ी तारीख़ बणियल आहिनि ऐं ईंदड़ ज़माने जे मौक़े खे आॾो जॾहिं उहे ईंदा त उहे हुनखे लिखारे पंहिंजे कम खे घणो आसानीअ सां अॻिते वधाए जामी जान जे हिकु ॻाल्हि करणु चाहे थो उन खां पोइ असीं पंहिंजे सेशन जी पुॼाणी कयूं
मां हिकिड़ो नुक़्तो ज़रूरु करणु चाहींदुसि, उहो इहो त हूअं ज़ाहिर आहे हिकिड़ी मुख़्तसिर वेहक में जुज़वियात में ॻाल्हियूं थियणु करणु मुमकिन न आहिनि, मिसालनि सां टाइम घटि थियो। उहो आख़िरी नुक़्तो इहो आहे त अनवर साहिब जहिड़े माण्हूअ खे या हुनजे अदबी कम जी जेका वुसत आहे या घणा पासा ई हुनजी बीहक आहे, उन सम्झण लाइ हिकिड़ी शइ ज़रूरी आहे, उहा इहा त दुनिया में तख़लीकारनि जा हूअं त घणा ई क़िस्म आहिनि, मौज़ूआती, लिसानियाती, घणा ई क़िस्म आहिनि, पर ॿ क़िस्म बुनियादी थियनि था ऐं ॿिन्ही मां को बि घटि अहम न आहे। ईअं न त ॿियो क़िस्म वरी घटि आहे। हिकिड़ा तख़लीकार थियनि था जिन खे पंहिंजी महसूसात, जंहिंखे पंहिंजो मुशाहिदो, जंहिंखे पंहिंजे मख़सूस घड़ियुनि जा मख़सूस ख़्याल, कैफ़ियतूं, वार्ताऊं उनखां लिखाइनि थियूं या चवराइनि थियूं। ऐं ईअं न आहे त उहो अदब घटि आहे, उन में बि तमामु इंसानु हसीन पंधु कयो आहे। पर अनवर पीरज़ादे जो तालुक़ु ॿिए क़िस्म जे तख़लीकारनि सां आहे ऐं उहे तख़लीकार उहे थियनि था जेके पंहिंजे फ़िक्र जी तश्कील में, ज़िंदगीअ जे बारे में, समाज जे बारे में, फितरत जे बारे में, इन काइनात जे बारे में, पंहिंजे वजूद जे बारे में, इन्हनि सभिनी सुवालनि जे बारे में हिकिड़ो नुक़्ते नज़र जुड़े चुका हूंदा आहिनि ऐं उनखे ई तफ़कुर चइबो आहे। तफ़कुर जो मतिलबु ई इहो आहे। इन करे जेके तख़लीकार, जेके अदीब बेतरतीब ख़्याल, बेतरतीब एहसास, बेतरतीब कैफ़ियतूं हसीन अंदाज़ सां पेश कनि था, तख़लीकार उहे बि आहिनि, उन्हनि जो दर्जो पंहिंजो आहे, पर उहे तख़युल पैदा करे सघनि था, पर उहे तफ़कुर नथा पैदा करे सघनि। त अनवर पीरज़ादे जो तालुक़ु अहिड़े कलमकार कबीले सां आहे, अहिड़े उन पासे सां आहे जंहिं वटि तख़युल, जंहिं वटि मुशाहिदो, जंहिं वटि महसूसात, जंहिं वटि कैफ़ियत सां गॾोगॾु इहे सभई अंसर हुनजे तफ़कुर जे रहनुमाई ऐं रहबरी में हलनि था ऐं इहो ई सबबु आहे जो इन क़िस्म जे तख़लीकारनि खे पढ़ण खां पोइ असां हिकिड़ो नुक़्ते नज़र जोड़ूं था। अत्या साम्हूं वेठी आहे। हिकिड़े लिहाज़ खां जदीद आज़ाद नज़्म ऐं नसिल नज़्म में हीअ बि ट्रेंड सेटर शाइर आहे, हिन माना में त हीअ वाहिद पहिरीं शाइरा, वाहिद न आहे या घणा माण्हू आहिनि, पर पहिरीं शाइरा हुई जंहिं फेमिनिज़म खे जदीद सिंधी शाइरीअ में एॾी जाइ ॾिनी ऐं एॾे असराइते अंदाज़ में लिखियो जो जॾहिं अत्या जो की शाइरी पढ़िजे थी त तव्हांजे अंदरि फेमिनिज़म लहणु लॻे थो। त मां इहो सम्झां थो त हीउ जेको अनवर पीरज़ादे जो जेको, त इन करे हाणे टाइम घटि आहे त अनवर साहिब जो इन में ख़ूबसूरती ॿी बि मां नोट कया मिसाल, पर हाणे ज़ाहिर टाइम कोन्हे। हिकिड़ा शाइर थियनि था जेके दाख़िलियत खे दाख़िलियत जे दायरे में ई इज़हारे सघनि था। हिकिड़ा शाइर थियनि था उहे ख़ारिजियत खे, ॿाहिरनि मौज़ूअनि खे ख़ारिजियत खां ॿाहिरि नथा कढी सघनि, उहे ख़ारिजियत में ई इज़हारनि था। पर हीअ जेके तफ़कुर ऐं तख़युल जा जेके इम्तिज़ाज वारा थियनि था तख़लीकार, इन्हनि जो कमाल इहो हूंदो आहे त हू दाख़िलियत खे ग़ैर महसूस तरीक़े सां खणी वेंदा आहिनि ख़ारिजियत में ऐं ख़ारिजियत खे तमामु ग़ैर महसूस तरीक़े सां खणी वेंदा आहिनि दाख़िलियत में। ऐं इहो ज़ाहिर आहे त उहो ई तख़लीकार करे सघे थो या करे सघे थी जंहिं वटि ज़िंदगीअ ऐं पंहिंजे वजूदी सवाल ॾांहुं को न को नुक़्ते नज़र जुड़ियल आहे। फयाज़ लतीफ़ किताब खे कीअं महसूसु कयो आहे, उन ते ॻाल्हाइणु चाहिनि था। मां सम्झां थो किताब खे त घणनि हवालनि सां महसूसु कयो आहे, जेको हिते टाइम न हुजण जे करे उहो शेयर बि नथो करे सघिजे, पर बसि आख़िरी कलमात आहिनि ऐं टाइम महदूद हुजण जे करे मां सम्झां थो त अनवर पीरज़ादो हिकिड़ो मुनफ़रद ऐं ग़ैर रिवायती शख़्स ऐं कलमकार आहे। उहो पंहिंजी सॼी ज़िंदगी में, उहो पंहिंजे अमली ज़िंदगी में बि ईअं रहियो, जेतिरो मूं ॾिठो हुनखे, अञा दोस्त मूंखां वधीक हुनखे वेझा बि हुया, उहे बि हुनजा गवाह आहिनि। हू पंहिंजी तख़लीक़ में ग़ैर रिवायती आहे। हिन किताब जो जेको इंतिसाब आहे, आम तौर ते शाइरी जा किताब महबूबनि खे मनसूब कबा आहिनि ऐं हिते ही माण्हू इश्क खे मनसूब थो करे ऐं इश्क कंहिंजो महबूब हुजे इहा सवली ॻाल्हि न आहे। जीअं बिचाई वांगुरु इश्क न आहे रांदि जीअं था खेॾनि गबरू। त अनवर जेको तव्हां पहिरियों लिंक अप उन सां थो कयां त अनवर पीरज़ादो ट्रेंड सेटर कीअं आहे, उहो जीअं मूं चयो त हू पंहिंजी सॼी ज़िंदगी, अमली ज़िंदगी, इल्मी ज़िंदगी, तख़लीक़ी ज़िंदगी ऐं तहक़ीक़ी ज़िंदगी में ट्रेंड सेटर रहियो आहे। हू जेकॾहिं सहाफ़त में आयो त
त नवां ट्रेंड मुतारिफ़ कराया हुन। हू जेकॾहिं लतीफ़िया ते कमु कयईं नवां ट्रेंड हुन मुतारिफ़ कराया। हुन जेकॾहिं सयाहती सिंध जो सफ़र कयो उन में नवां ट्रेंड हुन मुतारिफ़ कराया। हुन शाइरीअ में नवां ट्रेंड मुतारिफ़ कराया। हुन कहाणी में नवां ट्रेंड मुतारिफ़ कराया। तां सम्झां थो हर हवाले सां हिकिड़ो नओं मुनफ़रद ऐं इंसान दोस्त शाइर आहे जंहिंजी न फ़क़ति तख़लीक़ खे ॿीहर परखण ऐं पढ़ण जी ज़रूरत आहे। ऐं असां बि हिन वक़्तु मुंहिंजे हिकिड़ो सुपरविज़न में नौजवान आहे जेको नसरी नज़्म ते एमफिल करे पियो। एमफिल हिकिड़ो अकेडमिक कमु आहे ऐं इहो जेको असां बार बार चवंदा आहियूं त PhD थियणु घुरिजनि, ज़रूरु थियणु घुरिजनि, पर उहो महदूद दाइरो आहे। हिकिड़ो PhD या एमफिल जो कमु कंहिं बि हिकु रुख ते थी सघंदो आहे ऐं अनवर पीरज़ादे जा तमामु घणा रुख आहिनि जिन ते घणियूं PhDयूं घणियूं एमफिल थियण जी ज़रूरत आहे। पर ही आउं सम्झां थो त असां जे दौर जो त उत्साह आहे, पर अनवर मां सम्झां थो हर दौर जे नौजवान तोड़े लिखारी जो जेको उत्साह आहे ऐं हिन ते अहिड़ियूं अलाए केतिरियूं वेहकूं थियणु घुरिजनि जेके मां सम्झां थो त उन ते ॻाल्हियूं सॼियूं रातियूं हलंदियूं, पर अनवर जा जेके रुख ऐं पहलू आहिनि उहे खुटणा न आहिनि। अॼोके हिन सेशन ते इन ते था ख़तमु कयूं त ही पंहिंजी ज़िंदगी अमल ऐं इल्म में ट्रेंड सेटर माण्हू हुई। मौत जो बि इश्क हो ऐं ज़िंदगीअ छॾियो न थिए। मौत जो बि इश्क हो ऐं ज़िंदगीअ छॾियो न थिए। हू शख़्स बि त छा हुयो जो आशिक़ीअ छॾियो न थिए। तव्हांजी वॾी महिरबानी।